सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 11 सबक पहिरियों आवाज़ छा आहे व्हाट इज़ साउंड। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारनि हिन सबक खां असां शुरू कंदासीं हिकिड़े नए टॉपिक जी, हिकिड़े नए चैप्टर जी। पर उन चैप्टर ते अचण खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियां। हीअ मुंहिंजे हथ में छा आहे? मुंहिंजे हथ में हिकिड़ी फुट पटी आहे, स्टील जी ठहियल फुट पटी आहे। भला जेकॾहिं मां हिनखे हीअं पकिड़े ऐं हीअं कयांसि त छा थो थिए? हिनखे ॾिसो, लोॾे थी न। इन लोॾे खे छा चइबो आहे तव्हांखे ख़बर आहे? इन लोॾे खे असां अंग्रेजी में वाइब्रेशन चवंदा आहियूं, सिंधीअ में लर्ज़िश या इर्ताश बि चवंदा आहियूं। अॼु असां इन लर्ज़िश ऐं इर्ताश जे बारे में ॻाल्हाईंदासीं। लर्ज़िश या इर्ताश या वाइब्रेशन जेकॾहिं असां सिंधीअ में ॾिसूं डिक्शनरीअ मां त असांखे ई मानो मिलंदियूं। जुंबश, लोॾो, लर्ज़िश, लहर, हरकत, ॾकणी, थड़को, फर। इन्हनि लफ़्ज़नि मां असां थोरो सम्झी सघूं था त लर्ज़िश या इर्ताश या वाइब्रेशन छा हूंदी आहे। इन जी जेकॾहिं असां डेफिनेशन ते वञूं त वाइब्रेशन मीन्स क्विकली मूविंग बैक एंड फोर्थ और अप एंड डाउन, यानी का शइ हेठि मथे तकड़ में हलंदी हुजे या खाॿे पासे तकड़ में चुरपुर कंदी हुजे। जुंबश, लोॾो या लर्ज़िश, उनखे असां लर्ज़िश या इर्ताश चवंदा आहियूं। लर्ज़िश कंहिं शइ जी तकड़ी अॻियां पोयां या हेठि मथे हरकत जे नतीजे में थींदी आहे। लर्ज़िश कंदड़ जिस्म या शइ अक्सर लुॾंदो बि आहे। समथिंग दैट इज़ वाइब्रेटिंग में शेक एट द सेम टाइम। हाणे असांखे थोरो ख़बर पई त वाइब्रेशन या लर्ज़िश या इर्ताश छा आहे। जेकॾहिं असां मिसाल ॾिसूं त जेकॾहिं हिकिड़े रबर बैंड खे यानी रबड़ वारे छले खे ॿिनि आङुरियुनि जे विच में टाइट करे छॾियूं ऐं उन खां पोइ ॿियो कोन आङुर सां हुनखे चोरे त उहो लुॾणु थींदो। उन छुहण सां या छेड़ण सां उन में लर्ज़िश पैदा थींदी। सो छिकियल रबर वारे छले खे आङुर सां छेड़ींदासीं त उन में लर्ज़िश पैदा थींदी। अहिड़ी तरह जेकॾहिं असां कंहिं दुहिल खे या ड्रम खे डोंको हणंदासीं यानी काठीअ सां धकु हणंदासीं त उन में बि लर्ज़िश पैदा थींदी। ॾिसो था थिए न, लर्ज़िश पैदा बि थिए। अहिड़ी तरह जेकॾहिं असां सीटीअ में ज़ोर सां फूक ॾींदासीं त उन में बि लर्ज़िश पैदा थींदी। उन्हनि टिनी में लर्ज़िश ईअं थी पैदा थिए। असांखे हाणे ख़बर पए त इन अमल सां असां वाइब्रेशन पैदा था कयूं, यानी लर्ज़िश पैदा था कयूं। भला अचो त ॾिसूं त इहा वाइब्रेशन रुॻो वाइब्रेशन थी थिए या सां गॾु कुझु ॿियो बि थिए थो। अचो त ॾिसूं। सभिनी खां पहिरीं असां ॾिसांसीं रबड़ जे ॿारो जेकॾहिं असां रबड़ जे छिकियल छले खे छेड़ियूं त छा थो थिए? अचो ॾिसूं। असां छेड़ियो, वाइब्रेशन थी। वरी ॾिसूं, वरी कयूं था, वरी छेड़ियूं था, वाइब्रेशन थी। ॿियो छा पियो थो थिए? वाइब्रेशन खां अलावा ॿियो कुझु न आहे। वरी ॾिसो, आवाज़ बि त अचे थो। वाइब्रेशन सां गॾु असांखे हिन मां आवाज़ बि आयो। अचो पियो थो, वरी ॾिसूं। वाइब्रेशन सां गॾु आवाज़ बि आयो। हाणे असांखे पक थी। भला असां जॾहिं ड्रम खे डोंको था हणूं आवाज़ अचे थो न, आवाज़ बि अचे थो ड्रम खे डोंको हणण सां। भला जेकॾहिं सीटीअ खे फूक ॾियूं त पोइ छा थींदो? इन में असां इहो सम्झो त जॾहिं असां रबड़ जे छले खे ज़ोर सां छिकियूं था उन में लर्ज़िश थी पैदा थिए, उन में आवाज़ बि निकिरे थो। अहिड़ी तरह ड्रम ते डोंको लॻाइण सां यानी काठीअ सां धकण सां उन में लर्ज़िश थी पैदा थिए, उन में आवाज़ बि पैदा थिए थो। अहिड़ी तरह सीटीअ में फूक ॾियण सां उन में लर्ज़िश थी थिए, उन में आवाज़ पैदा थिए थो। असां चई सघूं था त लर्ज़िश सां आवाज़ पैदा थींदो आहे, यानी आवाज़ रुॻो लर्ज़िश सां पैदा थींदो आहे। वाइब्रेशन क्रिएट्स साउंड। ॿारो ही साज़ या म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट त तव्हां किथे तस्वीरुनि में या थी सघे थो सचमुच में बि ॾिठो हुजे। हिनखे असां पियानो चवंदा आहियूं। जेकॾहिं असां ॾिसूं त हिन में अंदरि छा आहे त असांखे हिनखे साइड खां ॾिसणो पवंदो। थोरी तस्वीर नंढी आहे, पर अचो हिनखे थोरो वॾो करे ॾिसूं त हिन में अंदरि आख़िर आहे छा थो वञे। जेकॾहिं तस्वीर खे वॾो करे ॾिसंदो तव्हां ॾिसंदो त हिन में अंदरि बेशुमार तारूं आहिनि। हर हिकु हिन जे की सां यानी हुन जो जेको बटण उन सां हिकिड़ी तार जुड़ियल आहे।
उन खां पोइ जॾहिं असां बटण वॼायूं था त उहा हिन ख़ासि तार ते उनजो असरु थो थिए, उन मां उहो सुर थो निकिरे, उनजे करे हिन मां मौसीक़ीअ वारा आवाज़ था निकिरनि। ॿारहो जॾहिं ही पियानो काफ़ी देरि वॼंदो रहंदो आहे त उन खां पोइ छा थींदो आहे कि उन तारूं ढरियूं थी वेंदियूं आहिनि। उन ढरे थियण जे करे हिन जो सुर मटिजी वेंदो आहे ऐं बेसुरो थींदो आहे। त उनखे वरी सुर में आणण लाइ हिननि तारुनि खे कछिणो पवंदो आहे, यानी छिकणो पवंदो आहे। इहे हिकिड़ा ख़ासि माण्हू कंदा आहिनि, हिकिड़ा ख़ासि औज़ार खणी ईंदा आहिनि जंहिंसां इन तारुनि खे छिकबो आहे या कछिबो आहे। इहे औज़ार दरअसल हिकिड़ो सेट हूंदो आहे जंहिंमें बिछांगा यानी चमटा हूंदा आहिनि। इन्हनि चमटनि खे असां ट्यूनिंग फोक्स यानी लर्ज़िश कंदड़ चमटो या सुर वारा बिछांगा चवंदा आहियूं। हिन सेट में तव्हां ॾिसंदो त 8 बिछांगा आहिनि ऐं उहे जेके मौसीक़ा जा सुर आहिनि उन्हनि सां मुताबिक़त रखंदा आहिनि। सा रे गा मा पा धा नी सा। सो इहे 8 जेके आहिनि हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो सुर हूंदो आहे। उन खां पोइ छा कबो आहे जो हिकिड़ो ही बिछांगो खणी यानी ट्यूनिंग फोर्क खणी उनखे कंहिं रबड़ ते ज़ोर सां हिन पासे खां धकु हणिबो आहे। उन धकण सां उहो वाइब्रेट करणु शुरू थींदो आहे, यानी उन में लर्ज़िश शुरू थींदी आहे ऐं उन मां हिकिड़ो ख़ासि सुर निकिरंदो आहे। उन खां पोइ जेको ट्यूनिंग करण वारो माण्हू ईंदो आहे उहो छा कंदो आहे जो ॿिन्ही जा सुर मिलाईंदो आहे, यानी तार खे एतिरो छिकींदो आहे या कशींदो आहे जो हिन चमटे जो सुर उन तार जे सुर सां मिली वञे ऐं अहिड़ी तरह असांजो पियानो जेको आहे वरी सुर में अची वेंदो आहे। भरो ट्यूनिंग फोर्क या लर्ज़िश कंदड़ चमटो या सुर मिलाइण वारो छांगो हिकिड़ो अहम औज़ार आहे जेको असां साइंसी तजुर्बनि में बि इस्तेमालु कंदा आहियूं। जेके बि साइंसी तजुर्बा साउंड जे मुतलिक़ हूंदा आहिनि उन्हनि में अक्सर ट्यूनिंग फोर्क इस्तेमालु थींदो आहे। उन जे करे असां हिन ट्यूनिंग फोर्क खे नज़र अंदाज़ नथा करे सघूं। इहो हिकिड़ो अहम औज़ार आहे असांजी साइंस लाइ ऐं असांजे तजुर्बनि लाइ। हाणे तव्हां ॾिसो जेकॾहिं मां पाणीअ में हिकिड़ो पथर हिते उछलायां त पाणीअ में लहरूं थी वेंदियूं आहिनि। छा थींदो आहे जॾहिं हू पथर खे पाणीअ में उछलायो त पथर पंहिंजे हेठां आयल पाणीअ खे लोॾींदो आहे। उन खां पोइ पाणीअ जा उहे ज़रड़ा जेके लोॾींदा आहिनि उहे पंहिंजे भर वारनि ज़रड़नि खे लोॾींदा आहिनि ऐं अहिड़ी तरह लर्ज़िश हिकिड़नि ज़रड़नि खां ॿियनि ताईं मुंतक़िल थिए थी ऐं इन्हनि जे करे लहरुनि जो ठहणु थिए थो। लहरूं जेके ठहंदियूं आहिनि उहे दरअसल वाइब्रेशन या चुरपुर या लर्ज़िश जे करे थियनि थियूं। ॿारो जीअं पथर उछलाइण सां पाणीअ में लहरूं पैदा थियूं, असां अचो त ॾिसूं त छा लर्ज़िश या वाइब्रेशन बि पाणीअ में लहरूं पैदा करे थी। उन लाइ असां हिकिड़ो ट्यूनिंग फोर्क खणंदासीं, उनखे धकु हणी ऐं लोॾाईंदासीं। पोइ जॾहिं उहो जुंबश में हूंदो या वाइब्रेशन में हूंदो त उनखे असां हिकिड़े पाणीअ जे गिलास में विझंदासीं। हाणे इन पाणीअ जे गिलास में ॾिसूं त छा थो थिए। हीउ वीडियो स्लो मोशन में आहे, असल में तमामु तकिड़ो थींदो आहे इहो अमल, पर स्लो मोशन में ठाहियो वियो आहे जीअं असांखे साफ़ नज़र अचे त छा पियो थो थिए। त ॾिसो त छा थो थिए। ट्यूनिंग फोर्क जॾहिं असां विधो त पाणीअ जा जेके ज़रड़ा उहे जुंबश में आया ऐं उन सां ही छा पैदा थियूं, लहरूं पैदा थियूं। सो उन जे करे असां चई सघूं था त जेका आवाज़ जी जुंबश आहे या जेका वाइब्रेशन आहे, छो त वाइब्रेशन सां गॾु हमेशह आवाज़ गॾु हूंदो आहे, उहे लहरूं पैदा कनि थियूं। यानी हिन तजुर्बे असांखे ॿुधायो त लर्ज़िश सां आवाज़ पैदा थींदो आहे ऐं आवाज़ जूं बि लहरूं हूंदियूं आहिनि ऐं आवाज़ लहरुनि जे सूरत में पखिड़िजे थो। जीअं हिन में असां ॾिठो त पाणीअ में लहरूं हितां खां शुरू थियूं ऐं अॻियां पखिड़ियूं, अहिड़ी तरह आवाज़ लहरनि जी सूरत में पखिड़िजे थो। ॿारो जेकॾहिं असां कंहिं मुतरिके सां कंहिं घिंड ते धकु हणंदासीं, आवाज़ थींदो, उहो आवाज़ वाइब्रेशन पैदा कंदो ऐं हिन वाइब्रेशन जे करे हवा जा तहत अॻियां ऐं पोयां चुरंदा, किथे घाटा थींदा ऐं किथे छिला थींदा, जंहिंखे असां रेयरफेक्शन ऐं कंप्रेशन चवंदा आहियूं। उन सां लहरूं ठहंदियूं जेके असांजे कन जे ओसिकल्स खे लोॾाईंदियूं ऐं ब्रेन ताईं सिग्नल वेंदो जंहिंसां असां आवाज़ सम्झंदासीं। ॿारो अचो त वधीक सम्झण लाइ असां हिकिड़े स्प्रिंग जो मिसाल वठूं, जंहिंखे असां हथ सां दॿाईंदासीं त उहा जेका लहर ठहंदी दॿियल उहा स्प्रिंग जे आख़िर ताईं वेंदी। स्प्रिंग जा ज़रड़ा जेके आहिनि उहे पंहिंजी जाइ ते बरक़रार था रहनि, उहे मूव कोन था कनि, पर रुॻो तवानाई जेका असां लॻाई आहे उहा हिकु तरफ़ खां ॿिए तरफ़ सफ़र करे वञे थी।
हाणे असां जेके ॾिसूं त ज़रा स्प्रिंग जा हीअं था हलंदनि, यानी हिकिड़ी जाइ ते कंप्रेशन थी थिए, ॿिए जाइ ते रेयरिफिकेशन थी थिए, यानी हिकिड़ी जाइ ते रेयर था थी वञनि यानी छिडरा था थी वञनि, ॿिए जाइ ते कंप्रेस था थी वञनि यानी घाटा था थी वञनि। सो अहिड़ी तरह रेयरिफिकेशन ऐं कंप्रेशन जे करे तवानाई जी लहर स्प्रिंग में ट्रांसफर थी उनजे ॿिए हिसे ताईं वञे थी। अहिड़ी लहर जंहिंमें मूवमेंट ज़रड़नि जी ऐं लहर जी मूवमेंट साॻे डायरेक्शन में यानी साॻे तरफ़ में हूंदी आहे, उनखे असां लॉन्जिट्यूडिनल वेव चवंदा आहियूं, लॉन्जिट्यूडिनल। तो आवाज़ जी लहर बि बिल्कुलु इन्हे वांगुरु ठहंदी आहे, इन तरीक़े सां सफ़र कंदी आहे ऐं उहा लॉन्जिट्यूडिनल वेव हूंदी आहे। जेकॾहिं असां मथां खां ॾिसूं त आवाज़ जी सफ़र हितां जॾहिं आवाज़ ठहे थो या पैदा थो थिए त उहा चौधारी जेको आहे पखिड़िजे थी, ऐं अहिड़ी तरह उनजे चौधारी छिडा ऐं घाटा हवा जा ज़ला हिसा ठहनि था, तह ठहनि था, जेके लहर खे अॻियां मोटाइनि था। तो जेकॾहिं असां तस्वीर में ॾिसूं त वाइब्रेशन जो डायरेक्शन ही आहे, वेव जो मोशन, वेव जो डायरेक्शन ऐं लहर जो डायरेक्शन ही आहे। इन में कुझु हिसा कंप्रेस था थियनि ऐं कुझु हिसा रेयर था थियनि, यानी रेयरफेक्शन ऐं कंप्रेशन थी थिए। तो हाणे असांखे ख़बर पई त आवाज़ जेको आहे उहो लहरनि जी सूरत में पखिड़िजंदो आहे। आवाज़ जूं लहरूं डिघाई वारियूं यानी लॉन्जिट्यूडिनल वेव्स हूंदियूं आहिनि। लहरूं मादे जे दॿियल ऐं छिडनि तहनि जे करे ठहंदियूं आहिनि ऐं हवा में आवाज़ हर तरफ़ फैलिजंदो आहे, चौधारी फैलिजंदो आहे। वारो हिकिड़ो ॿियो मिसाल मां तव्हांखे ॾींदुसि ड्रम जो। जेकॾहिं असां ड्रम जे डंडियुनि सां यानी ॾोंकनि सां ड्रम जी खल ते धकु हणंदा आहियूं त उहा खल वाइब्रेट कंदी आहे ऐं उन सां वाइब्रेशन जे करे हवा बि वाइब्रेट कंदी आहे। यानी जॾहिं खल मथे थींदी त हवा खे मथे धिकींदी ऐं उहा हवा कंप्रेस थी वेंदी, पर जॾहिं खल हेठि वेंदी त हवा उन जाइ ते छिडरी थी वेंदी ऐं रेयरफेक्शन थी वेंदी। सो कंप्रेशन ऐं रेयरफेक्शन जा इहे तह ठहंदा हवा में, ऐं जंहिं डायरेक्शन में उहे तह मूव था कनि उन डायरेक्शन में आवाज़ बि सफ़र करे थो ऐं ड्रम खां असांजे कन ताईं पहुचे थो। ॿारहो, हाणे जेकॾहिं असां किताब में ॾिनल डेफिनेशन ऐं तस्वीर खे ॾिसूं त जेकॾहिं हिकिड़े सोर्स खां यानी जिते आवाज़ निकिरे थो उन खां असांजे कन ताईं आवाज़ खे ॾिसूं त उहो असांखे विच में हवा जा मुख़्तलिफ़ तह नज़र ईंदा जेके कंप्रेस्ड हूंदा ऐं छिडरा हूंदा, यानी कंप्रेशन ऐं रिफ्रेक्शन थींदी हवा जे तहनि में। दॿजण यानी कंप्रेशन हवा जे पासीरे क़िस्म जी दॿियल लहर में उहो हंधु हूंदो आहे जिते हवा जा ज़रा हिक ॿिए जे वेझो अची वेंदा आहिनि। परे थियणु यानी छिडो थियणु रेयरफेक्शन हवा जे पासीरे क़िस्म जी छिडरी लहर में उहो हंधु हूंदो आहे जिते हवा जा ज़रा हिक ॿिए खां परे या छिडरा थी वेंदा आहिनि। जिते परे थियो आहे हुनखे छिडरा चइबो ऐं जिते वेझो अची वियो आहे हुनखे असां कंप्रेस चइबो। रेयर माना विरली या कोको या छिडरो। हिनखे जेकॾहिं असां लहर जी सूरत में छापियूं त असां हुनखे ईअं छापे सघंदासीं। हिते जेको आहे असां हिन में ॾेखारिया त केतिरा हवा जा जुज़ा आहिनि हिन लेवल खां वठी। सो हिते घणा आहिनि ऐं हिते घटि आहिनि। सो अहिड़ी तरह घटि ऐं घणा हवा जा जुज़ा लहर ठाहिनि था। ऐं हवा जेको हवा में जेका लहर मूव करे थी उन में कंप्रेशन 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 रेयरफेक्शन 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 ऐं रेयरफेक्शन थिए। सो अहिड़ी तरह उहे तह मुख़्तलिफ़ मूव था कनि, सफ़र था कनि ऐं आवाज़ जी तवानाई खे सोर्स खां असांजे कन ताईं पहुचाइनि था। ॿारो, असां अॻु में पढ़ी आया आहियूं त आवाज़ तवानाईअ जो हिकिड़ो क़िस्म आहे। असां 8 बाब जे ॿिए सबक में इहो असां पढ़ियो। आवाज़ जी तवानाई जॾहिं का शइ लर्ज़िश कंदी आहे या वाइब्रेट कंदी आहे त आवाज़ पैदा थींदो आहे। इहा तवानाई जॾहिं हवा सां या कंहिं ॿिए मादे सां टकराईंदी आहे त हवा जा या मादे जा ज़रड़ा बि लर्ज़िश में ईंदा आहिनि। इहा लर्ज़िश मादे जे वसीले मुंतक़िल थींदी आहे जेका दरअसल तवानाईअ जी तरसील आहे। वारो इन ते असां पंहिंजो अॼोको सबक ख़तम था कयूं। वरी ॿिए सबक में वरी मिलंदासीं आवाज़ जे बारे में ऐं जुंबश जे यानी ताश जे या वाइब्रेशन जे बारे में वधीक ॻाल्हाईंदासीं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।